और पंहिंजी पाण थे तो आया मोहम्मद बचर ख़ासि करे सदर पेटियल ज़िलो जामशोरो इहो तारीफ़ मुंहिंजे सभिनी दोस्तनि जो हुअणु खपंदो हो। जॾहिं असां वियूं था थी सघे थो उहो दोस्त कंहिं सां वेठल हुया केरु न हुया। ख़ासि करे असांजा कम उमिरि जेके दोस्त आहिनि जिन खे असीं कॾहिं कॾहिं पंहिंजनि हिन झूनड़नि खां वधीक असांजे मोहतरम कुले ते कयूं। असां उनखे हूंदो प्राइमरी में को ॿार न पढ़ंदो उस्ताद उनखे घरां खणी ईंदो वञी पोइ जॾहिं कुड़े ते मथां कुड़े तां वरी को पाणी हारींदो। असांजे दोस्तनि में शायदि अकुली एतिरो हो हाजी साहब अगरि हाजी साहब जहिड़ो माण्हू अची असांजी सपोर्ट करे असांजा दादा छा हो पर उन्हनि इन मान खे कोन सम्झो ऐं थोरी ग़लती ऐं जेको बि सही थो सम्झां ऐं हिन में थोरी ग़लती साईं हाई साहब जी बि सम्झां थो। हाई साहब सचमुच हाई साहब जो सचो माण्हू आहे सभु कंहिंखे पाण जहिड़ो सचो थो सम्झे। साईं थोरो ॾिसी कदम खणंदा कयो असीं तनज़ीम उहिदेदार आहियूं सभु। हाणे जेका अॼु असांजे दोस्तनि इहा कोशिशि कई आहे ख़ुशी थी रहियो आहे सभु सदर असां घुराईंदा कराए सां पाण करायो हीअ शइ जेका हीअ असीं गॾिया आहियूं पोइनि ॻाल्हियुनि ते कोन था वञूं की जेको अॼु असां गॾिया आहियूं असां 11 दिसंबर खां अॻु में गॾिजूं आहे त वेठो उन दौर में असांखे गॾिजी को फ़ैसिलो करिणो हो जीअं 11 जी कैंसलेशन वारी लोह त न थिए।